रिपोर्टर अनीस हैदर शेख टंडो जाम ज़रे तहक़ीक़ सिंध जे मुलाज़िमनि जो मुतालबनि जी मञता लाइ नाए ॾींहं बि एहतजाज डीजी ऑफिस साॼो धरणो ॻाल्हियूं नाकाम। ख़बर मूजिब ज़रे तहक़ीक़ सिंध जे मुलाज़िम तंज़ीम सिंध एग्रीकल्चर रिसर्च नॉन गेज़ेटिंग एम्प्लॉइज़ एसोसिएशन पारां कच्चनि मुलाज़िमनि खे पको करणु, कच्चनि मुलाज़िमनि जी पघार वधाइणु, स्टेनोग्राफर्स ऐं ड्राइवरनि जा रोकियल प्रमोशन करणु, रिटायर्ड कोटा बहाल करणु, ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ नाए ॾींहं बि एहतजाज जारी रखियो। मुलाज़िमनि मरकज़ी जनरल सेक्रेटरी शरीफ काठियो, अली अकबर सोलंगी, महबूब कासकेली, मुमताज़ बलोच ऐं ॿियनि जी अॻवानी में डायरेक्टर जनरल जी ऑफिस जो धरणो हणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन्ही मौक़े ते एहतजाजी मुलाज़िम इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो, नाओ ॾींहं खां एहतजाज करे रहिया आहियूं पर इंतज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। हिननि चयो त मुलाज़िमनि जा समूरा मसइला जाइज़ आहिनि पर इंतज़ामिया हल करण में संजीदा न आहे। हिननि चयो त इंतज़ामिया हमेशह मुलाज़िमनि खे कूड़ा आसरा ॾेई मुलाज़िमनि जो एहतजाज ख़तमु कराईंदी रहंदी आहे पर हिन भेरे मसइलनि जे हल खां सवाइ एहतजाज ख़तमु न कयो वेंदो। हिननि आला अख़्तियारनि खां घुर कई त मुलाज़िमनि जा मसइला फौरन हल कया वञनि। ॿिए पासे ज़रे यूनिवर्सिटी जे मुलाज़िम ग्रुप सचल सरमस्त जे अॻवाननि ज़रे तहक़ीक़ जे मुलाज़िमनि जे एहतजाज में पहुची मुलाज़िमनि जे मसइलनि जी भरपूर हिमायत जो ऐलान कयो, जॾहिं त ॿिए पासे इंतज़ामिया पारां जोड़ियल कामेकी मुलाज़िम अॻवाननि में ॻाल्हियूं पिण थियूं जेकी नाकाम वयूं।